अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुजरी जो खैर बाबा, खैर रे मुजरी। खैर खैर फकीर वे फकीर दे हवाले ढारो बारो विझंदो ई न। हाँ बाबा, ढारो बारो विझंदा आहियूं। हाँ हाँ हाँ, सॼो हाल हक़ीक़त तोखे ॿुधायां, तुंहिंजो क़िस्मत कीअं आहे। हाँ हाँ, वॾी ॻाल्हि तो ॿुधाई, गिरनारी जोगी ही या गिरनारी जोगी। हाँ लाहु तिला मकान जो हक। वाह हाँ सही, औरते कर हथ। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आ डर ढारा हाल हक़ीक़त पौणा 12 सतरंगी सत धागा नोड़ीअ मां नांग बड़ाए। बाबा तुंहिंजो नसीब भलो, तूं बाक़ाइदा सखी जवान आहीं। घुर 50 तॾहिं 500 रुपया। हाँ सही। रुपयो बि कोन घुर 50 50 जोगी। साईं तुंहिंजा 7 निकाह लिखियल आहिनि। 7 निकाह। हाँ बाबा, 7 निकाह। थे हिकिड़ी बि कान थी 7 निकाह। हा ॿियो साईं तुंहिंजी नौकरी बि लिखियल आहे, नौकरी भागनि में। नौकरी 17 ग्रेड जो ऑफिसर थींदे तूं, बाक़ाइदा 17 ग्रेड जो ऑफिसर। मिले सिपरी कान थी 17 ग्रेड जो ऑफिसर थींदुसि। हा ॿियो बाबा तुंहिंजा वॾा भाग आहिनि, बाक़ाइदा तूं गाॾियुनि ते घुमंदे, गाॾियुनि ते। गाॾियुनि ते लैंड क्रूज़र, वॾियूं वॾियूं गाॾियूं, पेराडो पेजारो तुंहिंजे अॻियां पोयां पिया घुमंदा। तुंहिंजो भाग भलो। लभे घर में साइकिल कान्हे, पेराडो ते घुमंसि। हा ॿियो तुंहिंजो भाग भलो आहे बाक़ाइदा। हाँ हाँ तूं नसीबनि वारो जवान आहीं, नसीबनि वारो जवान आहीं। ज़मींदारी बि लिखियल आहे। ज़मींदारी बाबा, बाक़ी पोइ पेराडो गाॾियूं तोखां किथां मिलंदा। बाक़ाइदा तो वटि बनी बि लिखियल आहे हिते, बनी। आहे जंग घुमण लाइ टुकरी कान। हाँ 200-300 एकड़ जो मालिक थींदे तूं, 200-300 एकड़ जो मालिक। हाँ फ़कीर कूड़ ॻाल्हाए, असेंबलियूं कूड़ियूं, सियासतदान असांजा कूड़ा, पर ढारो कॾहिं कूड़ न ॻाल्हाए। ढारो कॾहिं कूड़ न ॻाल्हाए। भला फ़कीर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, हा पंहिंजे लाइ कॾहिं ढारो विधो अथई त केसिताणी तूं पिन दे। छा मतिलब? मतिलब इहो त हाणे तूं आख़िर केसिताणी पिनी खाईंदे को। असांखे त बंगुला बि ॾींदो, 7 शादियूं थो कराई, मज़हब में 4 निकाह, तूं 7 थो जोटी, ऐं बंगुला गाॾियूं ज़मीनूं, पाण केसिताणी पिन दे। बाबा असां त जोगी आहियूं न बाबा, असां त जोगी फ़कीर, असांजो त पेशो ई पिनण आहे न बाबा। अरे सुञाणा तो तोखे ढोंगी जोगी बणा ढोंगी। हाणे निकिरण जी करे यार, हितां निकिरण जी बेली महिरबानी। बाबा खैर त ॾे न, खैर ॾे। खैर तोखे ॾियां, मलणी ॾियईं पोइ खैर ॾियईं। बाबा खैर छित अरे हल पाण वतो पिनंदा, ऐं असांजा 7 निकाह थींदा, शादियूं थींदियूं, बंगुला पेराडो। किस्मत मुंहिंजे रब जी आहे, जेको नसीब हूंदो मिलंदो। असां बेरोज़गार वरी 17 ग्रेड जो ऑफिसर थो बणाए असांखे। ॾिसी से हालत वते किस्मत जी ख़बर मुंहिंजे रब खे आहे। जहिड़े ढोंगी फ़कीरनि खे विझण पाण वटि न पिनंदा।